डबल जो कदम वरी ॿ चकर कमन डबल डबल ना हुननि पंहिंजी ॿोली में छा ॻाल्हायो हू डबल टे डबल इहो वो चवंदा डबल ई चवंदा हा इहो डबल चवंदा सही लोड मूं डबल करायो त ठेकेदार मूंखे वरितो इलाका और पश्तो में शुरू सिंधी में हा हो छा पे चवाई बचते में कार सरा कसान दे दगा कस सही दे मड़ा सिंधियन सरा काबू का वदा सिंधी न दे वदा मां पख्तो सुने सुक कर पई सो विस्कल ली हाणे पई खीर के चवंदा आहिनि हाँ खीर के जान सही। गट पई सो विस्कल मुंहिंजो चइबो आहे मूंखे हाणे इहो पई उहे सम्झ छा त खीर घणो पींदो मुंहिंजो खीर मां 5 किलो पी वेंदो आहे 1.5 विस्कल त वरी पुछनि थकी पई त सड़ी छुई सड़ाई छुई, हा। सड़ाई छुई मुंहिंजे मां थको कोन आहे लो हा लो पोइ वरी जेको आहे पठाण बोरियूं खणनि नंढियूं मुंहिंजी जवानी हुजे मूं वरी जेके कोयले वारी बोरियूं हुजनि जेका 2.5 मण कोयलो पए मिटी अञा वधीक पए 3 मण खां वज़न चढ़े हाँ बंडल जो खुटी वञे त वरी उहे खणी अचां बोरियूं हुन जूं कोयले वारी उहे मिटी में हलाया हेॾे हिकिड़ो झूनो हुजे सरबड़ी वेला काकाशी खोदा दे घर का दिसी मकावा अरे तू हाणे खुदा तक घर के करे अंदर हुजा हू ॿाहिरि ला काकाशी खोदा दे त भाऊ बर्बाद छा दिसी मकावा मड़ा पूरी बोझी चलावा घट बोझी म चलावा इलाका सो कत बंडल निश्ते जेठ बंडल कोने आजा गया बोरियूं करे मूंखे जेके अचे भरियूं बद मोकिलनि वरी ख़ुशि थियनि इलाका कोयला रागले हाणे कोयले वारी बोरी जो अचे मिटी जी त उहा टन त थिए ई न कितना थींदी खुदा ई दबाओ बर्बाद ॿिए ॾींहं ते वरी उहे सुबुह जो उथनि हिकु इलाका तक तक मुंहिंजो आल हलंदो अथव जवानी हुजे फुल मुंहिंजो आल हलंदो मतो डरा दिया सही ॻाल्हि आहे इलाका काशी त छुटी को मड़ा मुंहिंजो छो छुटी कयां छुटी कोन्हे मुंहिंजी जवानी आहे नथो क्या छुटी इलाका हज़ छुटी हो छो अरे त घटि बोझी कोयले सरा मेट सर त घटि बोझी डकाई उड़ी बोझी जो रखा ज़मीन उड़ूर करा हाणे असां कीअं खणो चयो वॾी वॾी कीअं खणो खतरनाक वरी जवानी हुजे न सुम्हंदा कमरे में अंदर हिकिड़ो अमीर साहब हूंदो हेॾी ॾाढी हूंदी काकाशी खुदा त बहु बर्बाद छा हाणे मुंहिंजी सुम्हणी वञी हीअं करे टंगू बर्बाद थी वेंदा हाणे सुतो पिया टंगे हाणे मुंहिंजो अमीर साहब जे सीने ते मुंहिंजूं टंगू आहिनि वठी काकाशी अखबार का खुदा दे घर का हाणे अखबार पैर खे चवनि अरे थियो उहो तंग थियो जेको पेरनि खां मुंहिंजो सुतल हुजे न तंग थियो उहो अची वरी अची हिन पासे खट रखे वरी हीअं सुम्ही वरी अची टंग वरी ॿियो हींअर की माता लॻा खुदा दे कर का था सर आज़ाद वठी टंग खे हीअं झड़पाण जवानी जूं निंडरूं झड़पाणी वरी हीअं टंग मुंहिंजी कम ते ॾींहं जो सॼो ॾींहुं करे गुरू खलनि रियात न कनि राति जो वरी टंगू मथो रखनि और मज़ो बोले घणो टाइम होते कम कई पठाणन था 5 साल में तू बोली सीखी चिट्टी पे पछतो ॻाल्हाए असांखे ख़बर पवंदी चिट्टो पछतो तो ॻाल्हाए जंहिंजो ज़हन तेज़ हूंदो ज़हन तेज हा बस सिखींदो हा अहिड़ी पासे लाजे न हूंदो अञा मूं यस न कई 2 साल मां रहियो पठाण फुल तो ॻाल्हाए मुंहिंजी नंढी वञे अहिड़ा ॾुखिया ॾुखिया गुफ़्तन जेको चिट्टो तो चवे मुंहिंजी छोकिरी वञे तूं 20 सुबुह पस्तो ॻाल्हाए तोखे साम्हूं सभु जवाब ॾींदियूं केॾी महिल हेॾे दिमाग़ जो कमु अथई केॾी महिल पठाण वेंदो फस्ट पठाण हक़ीक़त हा इहो ज़हन कंहिं तेज़ हूंदो अथई हक़ीक़त आहे हाणे इहो सोट वोट बीज गोठ वारो मामदली शर बीज गोठ वारो कीअं पछतो ईअं थो ॻाल्हाए तूं चवंदे थी शर आ ई कोन्हे हिन जो पठाण आहे साफ़ सुथरी पछतो शरल फुल थो ॻाल्हाए केर भुंजे जेको इन शब्द ज़हन दे न शेरू का वधीक मामदली शेरू बि ॻाल्हाए थो पर मामदली का साफ़ थो ॻाल्हाए केड़ो भुंजे असांखे पछतो नथी अचे असांजे मथां असांजे सिंधी जा घोबाटा हा जेको ज़हन इन शब्द न ॾींदो कोन सघंदो हा ॾाढो 5 साल हर शइ ज़हन जी हली वञे ऐं एतिरी मुंहिंजी इज़त कंदा आहिनि खुदा वाह ज्यादा हिकिड़े जोड़ी माई छा चवनि खज़ा खज़ा ऐं उन खां का शइ घुरनि त कीअं कहिड़ी शइ रोज़ी जा का शइ मानी वग़ैरह चर्ग चर्ग हा चर्ग चरगी चांवर के चावल
हा चांवर खे चांवरी चइबो आहे मानी के न अटे के डोडे अटे के इहो दूड़ा दूड़ा जो करो हाँ करो पंहिंजे पाण खे सम्झे पियो मुंहिंजो मां बि सिंधी आहियां हिते सिंधी में पैदा थियो तूं छा थो सम्झी भला क्या ॾिसी मत कवा ठेला रबा चवा ठेलो जेको खूह ते हुजे मां ध्यानु ई कोन्हे पियो तव्हांखे वापसि કરીને ढक टेवर खे चयमि भला क्या काजे ज़मारू रे ॾिसी मत कवा ठेला रबा चवा माना मुंहिंजो भाई भाई इहो न कर हा अब ठेलो ला ते हिकिड़ो वरी जेको हीअं करे हथ विधे लठ मज लड़की लटके लड़की चवंदा आहिनि न हा हा लड़की मां मुंहिंजो लड़की खे तूं मुंहिंजा बि सिंधी अथई अब मूं बि खणी लठ में हथ विधो मां हा होशी कनि अरे ॻाल्हि ॿुधंदे हाँ हाँ सही है फैसला उकू हाणे फैसलो फैसलो आहे ॾिस त सही फैसलो छा जो बसि तूं ग़लती कयो तूं हेॾियूं रेल गाॾियूं बि हलनि रेल गाॾी जे तरफ़ों जेको सभु मोला पछतो मिठो वेला का था ग़लती कर ॾे मुझे मुख कहिड़ी ग़लती कया त कसान टुल यो जे की डबल करणी माना टे टनू डबल को दिसी आवाज़ त ग़लति वर कर ॾे मुझे आवाज़ ग़लति मूंखे मुंहुं लोट आवाज़ सम्झो आहे टे टनू डबल पंज करे खड़ी चल टाप बजे बाका तो जरा जहाज में आ चल ये फरदा जड़ ये कार हो जड़ कुओ में तो बात वाह मु बड़ा मजाक है पठान में 5 साल हंडी वाली टी दाल दई पिटी ना को वरी मुजी गलती कोने ना वो याद रखना हुन गॾु यादि कंदा हिन जो जेको टाइम हलियो मोहबत सां हलियो मोहब्बत ना अगर वो हिकु बराबर हूंदियूं आहिनि मोसू जोड़ी सरी आ व्यासी पठान जे देरे में जेडी माल मुंह जा खाली रुको बूट पहला हुजने बिस्तरो वेले कढण में खुदा जो कसम ना पठान छा करे भई में भाजी वरी बे पासे वरी हिकड़ी जाए ते कोड़े भेण को ना त ना एकड़ो को वही छो बाबा हाणे हिकड़ी जगह ते ॾिसना मजूर बाजी मजूरी ॻोल्हींदो हा बिल्कुलु जिते मजूरी ठहंदी उते ॿ ॾियारियूं हम अल्लाह जे हुकुम सां मुंहिंजा 4.5 रुपया ठहिया हा हुननि जो पूरो महीनो ठहियो 31,000 रुपया पठान में पंहिंजी पठान की गोली दो पूरो महीनो 31,000 रुपया ॿ ॾियारियूं 4.5 रुपया मजूर पंहिंजी ॾियारी ॻोल्हींदो हा मूं अल्लाह जे हुकुम सां पठान सां गॾु 10,000 12,000 10,000 ॾियारी अॼुकल्ह कंहिं मिनिस्टर जी ॾियारी आहे 10,000 न सही 12,000 रुपया ॾियारी ॿ ॾियारियूं हम 24,000 अब अञा मानी देर सां ईंदी तुम्हारे पोइ छो छॾी उहो जाए बस हिते वेठा तयारी मोरी ते हिकिड़े ॾींहं जी 10,000 ॿिनि ॾींहंनि जी 24,000 इहा वरी कड़ी से ॾियारी कमा कोले आहे कोयले जो सोट मां यकीन करो 10,000 ॿिनि ॾींहंनि जी 24 कीअं थी थिए अची थी वञे ॿुध कम आहे न मज़दूरी जो मज़दूरी यार 10 तोखे ॿुधायां 10 20 हिकिड़ो मिनट तोखे 4,000 चढ़िया था वञनि तोखे सम्झायां थो असां 5 माण्हू 60 फुट हिकिड़े ॾींहुं कमु कयोसीं 1,000 रुपया फुट ते 60 फुट ॿिए ॾींहं ते 2 ॾींहंनि में रक़म ठाहे घणी ठही 1,20,000 तो 5 ते तस्लीम करे ॾियारी घणी इहो फुटनि जो हिसाब हूंदो आहे फुटनि जो तो हिसाब ॿुधाए असां इहो त 10 खां चढ़ी 120 फुट असां 2 ॾींहनि में चैन जवाननि कई आहे इन में 3 पठान हिकिड़ो सिंधी पंजनि जी ॻाल्हि कई 5 जी ॻाल्हि कई न 5 खे 4 हेठां 5 मथे 60 फुट थियो न हा तो 60 फुट जा 5 हुयो पोइ हिकिड़ो मिंट ई बाबा हिसाब भले हिसाब ॾियारी हिन जी खीसा में वञे हा 60 120 सम्झो हा हुन ॻाल्हि कया दिल हिसाब खणी रखियो जा सुबुह जो वेंदो ठकवञी उते कंदो ॿ ॾियारियूं असां जबल ओ डॉक्टर बाबा सुबुह जो ठकवञी कंदो ओ डॉक्टर धणी चए थो अथां जी ॻाल्हि कर पोइ धणी जे 2 ॾींहंनि जी 24 ॾिनो पर उहो हिकिड़े ॾींहुं भले हिसाब तव्हां कयो हाल बस सही आहे ठीकु आहे हाणे ॻाल्हि ॿुधो पगार तूं थोरो 1,000 रुपया 1,200 रुपया फुट आहे 1,200 रुपया फुट आहे 120 फुट असां 2 ॾींहंनि जी कमु कयो 4 अंदर ॿुधो हिकिड़ो मथे 12 हंधि त बडी ओ बे ठगी 2400 न ठगी न 5 12 24 हा तूं हिसाब करे वञ 120 फुट असांजी 2 ॾींहंनि जी 3 पठाणनि चोथों सिंधी 5 मथे सिंधी घणा ॼणा 4 ॼणा 4 ॼणा हेठो 5 मथे आहे 5 मथे हाणे हाल 120 फुट तूं हिसाब करे 120 जा घणे ते 1,200 रुपया फुट आहे 1,200 रुपया फुट अञा मथे थींदी पगार असां हेरींदो न भले कंपनी खां असां खई आहे क़ुरान हिकदम 14 लख 4,000 14 लख कोन थियनि कोन थींदा ग़लति 120 फुट तो थे 120 फुट 60 फुट हिकिड़े ॾींहुं कयो हिसाब करे तूं हिसाब कर यार 60 हिकिड़े ॾींहुं 60 हिकिड़े ॾींहुं 60 ॿिए ॾींहं ते 60 इन में को हा 120
120 फुट 120 1200 ਦੇ ਹਿਸਾਬ 1200 रुपया फुट 1200 रुपया फुट सब्र कर तू इते ही ता हिसाब कजो हाणे इन के वंडिया घणे में 95 वंड तूं 95 दा वंडिया दिहाड़ी घणी बीठी हाल 28800 एकड़े जो हां एकड़े डी जो बिन ॿिनि ॾींहंनि जो बिन ॾींहंनि जो पो 28 सही हाण पो तूं हाणे दिहाड़ी ॿुधाए 14,000 रुपया थोरो त कोन्हे घणी चयो असां खे ॿिनि ॾींहंनि जा 4000 जमादार जा पो कट 14 ने ॻाल्हि ते तो चवां त तुंहिंजा 2-3000 मथे विया हलिया हीअ कहिड़ो पाण पघार पिया विरायूं छॼो नी मां इहा दिहाड़ी हिन जवान जी खैल ते पठान हिननि जो ॿुध मां वाक़ई नथो जा हू मञा जा मां मञा थो असां पगर जी ख़ुदा अरे गर्मी दी थे जुड़ बेबे हलो तो देड़ा अञा मी कपड़ा पुसल सजा ईअं वियो जनवरी 3 महीनो शुरू आ 5 साल रहियो वाधणी असां भले 10 साल रहूं तो गॾु न सुठो वॾी छोकिरी ॿई अचे त सुबुह न जिन सां ॻाल्हाया मां डॉक्टर सां ॻाल्हाए पियो तो सॼी ॻाल्हाई हर शइ ईअं मां इतबार कोन कंदुसि मां ॻाल्हाईंदो मां मञा न ही ऐं पछतो ॻाल्हाईंदो काई तो पिस्तो ॻाल्हाई दियूं बनी ते अदा हलिया हलिया ईअं त ॿार भञी छॾियो आहे कुझु कोन हलिया कम पूरा करे कोने हलिया कोने इहो सटर हथ विझरायासीं हा दगड़ में हथ विझराया आसो करे अचे थो पेशा तो अरे वट चेता ना बारो कर जान चेता ना पासा चले बस बस रखो रखो छडे काढे दे हे तेरे खबे जो पाण पाण पछतो भोग कयो न लॻो शुरू थियो यार इहो देशान हलो मज़ो पियो रियाज़ अच्छा वो पछतो पिया शुक्र अल्हम्दुलिल्लाह पटण मूंखे मिलियो आहे हाणे त ॿार खे हथी को कयो आहे चिट्टो पछतो थो ॻाल्हाए डॉक्टर साहब चेता ना मोरी ते वा मी जो पियो आया सही ॿुधाए कोन आयो आहे तोॾे कीअं आयो आहे ते कोने मोरी ते किया है अब मोरी ते कीअं आयो आहे तन रात घर कोंदो वञे दगा कस न दे दगा हिंदू कस दे मड़ा हिंदू मत जम मुसलमान सरा दगा सही का बस वही पठान गजी है असां छा कयूं बिल्कुल सिधा सही तगड़ा पहला तगड़ा अच्छा न न असांजी पंहिंजी ॻाल्हि आहे मां चयो मन ये भाई मस्ती दा हिंदू वारी ॻाल्हि सभु सम्झां थो ॻाल्हि डॉक्टर मां छा चयो देसी कारो को देख सरा मुसलमान मना ये देसरा भाई सुनत मस्ती दा कर मुसलमान सुन तू कर भले कर मांखे तू चिपड़ी करे वेही है हे चयो मैं मुसलमान थींदुमि पर पोइ पासे इहो ॿुधो चेतन तूर दा स्पेन न था दा स्पेन दा ढेर नखरा कवि ॿियो पटण मूंखे मिली हां मिली है हां दे मो असां चयो पाण मोडे वाइट मूंखे मिली आहे मिली है हर मोडे न न सही तो रखिया रुखी आहे मु 5 साल रहियसि 5 साल उते ॻाल्हाए वरी वरी उर्दू बि शुरू थी वञे इते मसूद पठान न हुनदा उर्दू शुरू इहो जेको तूं पछतो ॻाल्हाईंदो न हा इहा पछतो असांजी आफ़रीदनि जी कोन्हे इहो तव्हांजी कोन्हे हा कोन्हे पर इनखे मिले असां थी। हा मिले थी सम्झूं था सवात वारनि जी वो इहा ॻाल्हि आहे हा इहा आफ़रीदनि वारी कोन्हे हा जवान भले कंहिंखे बि जवान मञियो जो सिंधी पठाण ॻाल्हाइण सवात वारा त पोइ उन्हनि खे असांजा लाइक़ उहे बि कोन ॻाल्हाईंदा असां परेशानियुनि में आहियूं त असांखे पठाण की चवंदी अचे हुननि खे बि सिंधी कोन भले मानी गंजा मानी गंज ओ सिंधी ॻाल्हाए न ॻाल्हाए पर असांखे अॼु हक़ीक़त से मूंखे मज़ो अचे असां को सिंधी भाउ पछतो ॻाल्हायो पछतो यार हक़ीक़त आहे डॉक्टर बिल्कुल घुमो थो अचे भाॼी मुंहिंजी ठहियल आहे विञाई मां तोते हणंदो आहियां हा सही ॻाल्हि पूरो कलाक वेही पेरनि ते वेही भाॼी ठाही आहे अदा बाहर आहे सही ॻाल्हि आहे जोर न कजां यस आहे बस अधु हाणे ओके। पेरनि ते आहे भाउ ते आहे छा ते पकी असांजे लाइ ओके आहे दा कोन तो कर हाणे शाम बाबा ॿुध तो अध खे तानो न त मां वञा छो हा मां सम्झी वियुसि बसि जेका शइ ये सभु कल भरींदे अगर भरींदे ॿुध हिकु मिंट अब हिकु मिंट ठीक है घर मुसलमान दो करे हे सही संगत ॿुध विडियो भरजे पियो ॿुध विडियो भरजे पियो कलमो भरी न ॿ हिकिड़ा बनी मुंहिंजे तरफ़ां तोखे मां माता मुंहिंजी हाय 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 मारींदो मार तू भला न दे माथो यस ये जगह असां ॾींदासीं हा पर मां घर का सलाह कया छाजी सलाह कलम पर ये जगह मुजेरी तव्हां का हा करे वञा वो मुजेरी 20,000 रुपया महीनो मां ॾींदोसांसि 20,000 ही जगह जेका वेठी आहे न हिन खां उतरां लिखी ॾींदोसांसि माथो यस करे लिखी जाए बाबा गुड दुखा बात न थींदी दिल वो सरकारी जा कीअं बा हा न न उहो भला कहिड़ो अब हे कर तो चए न पुछां भले पुछ अगर यस तो थी न चंद्रा बिस्मिल्लाह चार हिकिड़े हल घर वारनि सां सलाह कर तूं खाते वञी तोखे मां लिखी जाए ॿी ॻाल्हि कर 4 एकड़ अगर खाते जी बनी हा अगर यस तो थी न सोट 20,000 रुपया महीनो मां बि ॾींदुसि हर कोई जो मुसलमान मदद था कनि तोखे कहिड़ी ख़बर आहे
ॾिसमड़ा कर तू सलाह कजा सलाह 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 न आसिफ जी सलाह जायजा भले हाँ भले सलाह करे सलाह करे ना ना सही है सही है न इहा ही ॻाल्हि पंहिंजी हिते मां तव्हां वटि हा कयां अॻिते न थिए त मां इहो ज़मीर न न तू सलाह कर ॿुधो असांजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिकिड़ो असाबी हो सदके आयो साईं वटि पाण ॿुध जा चेतन आयो त कलमू भरी पाण भरे न चई पोयनि खां न पुछई पोयनि खां न पुछई न वॾो पुछई, अमीर हो हुन पाण पढ़ियो। वॾो अमीर हो हुन उहो अमीर उन खां पोइ 6 महीना उते असांजे साईं वटि रही वरी वियो आहे वापसि चए न मूं कलमू भरियो आहे जेको कलमू भरियो त असांजे घर मां निकुर भाई ॻाल्हि ख़तम कर हिकिड़ा कपिड़ा लत चुप। पातल उहो बि मां ॿुधो, सट ॾेई लांगोड़ ॿुधो, ॿुधो आहे मां सभु ॻाल्हि ॿुधल आहे बिल्कुलु नांगो थी वियो तूं ॻाल्हि ॿुध हुन जी ॻाल्हि असांजी ॿुध। ॻाल्हि हदीस जी ॻाल्हि आहे वो ॻाल्हि जेको चयो लांगोट इहो बि असांजो आहे तोखे ॿधल आहे हुयो बि अमीर बादशाह हुयो उहो बि लांगोट लाथा। कजो नांगो थियो बिल्कुलु आख़िर पंहिंजे जिस्म खे हथ ॾेई चेतन। करे वेही रहियो ॿुधो पोइ ॾास जो हिकिड़ो कंबल उहो पाण खे ॿधी आयो मस्जिद में रोए पियो असर जो टाइम हो अलाए केतिरनि महीननि जो अलाए ॾींहंनि जो सफ़र हो या महीननि जो या महीने जो या ॾेढ जो भई इहो को बि वाज़िया कोन्हे को मोटियो पाण साईं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असर जो अचे त असां बि हीअं कयो कोड़ियो ते वेठो आहे सही पाण साईं जन जेका पंहिंजे कुलनि ते मुबारक चादर उहा चादर उहा खणी विधे चादर जेके हुन कोले ते उहा चादर उन चादर। हुन विधे, ते विधे। जी छो गमगीन थियो आई तोखे हेॾो ईमान हेड़ी चादर तो के वाह बेलोर न दी तूं मुंहिंजो भाउ हूंदे क़यामत जॾहिं पोइ असां मुस्लमान भाइरनि जा कुल सभेनी जा चंदो कंदा तुंहिंजे मिटी माइटी जो जेतिरो। मसइलो थियो असां कराईंदासीं मुंहिंजी ॻाल्हि ॿुध घर वारनि जो कफ़ील तूं ई तुंहिंजा कफ़ील आहिनि हिन जान अनवाक्य ॿुध मुंहिंजो हिन जान तूं कफ़ील आहीं न सभिनी जो ॿुधाईंदो काफिल हा, ही त आवाज तूं तो कराई न सभिनी खे साम्हूं बि बोल, ॻाल्हि कर चुप मुंहिंजी ॻाल्हि ॿुध तूं तो कराई न ॿुधां पियो घर जो वॾो तूं आहीं न खरा है हाँ। कफिल मनाई कफ़ील तूं आहीं बिल्कुलु कफ़ालत तूं थो करी बिल्कुलु। बीमारी बरड़ी खाधो हर पीतो पीतो हलाइण सभु कयो। तूं थो करी न हा। त पोइ तुंहिंजो चवण कीअं न वठंदा चेतन ॿुधो उहो मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी अधु मुंहिंजा चयो, अधु अठ चयो। भाइर आहिनि न ॿुधो सर हिकिड़ो मिनट सर हिकिड़ो मिनट हिकिड़ो मिनट सर। मुंहिंजो वालिद साहब जहिड़ो आहे न मुंहिंजो वालिद साहब जहिड़ो आहे न अठ भाइर आहियूं न नाऊं पीउ बिल्कुलु अठनि भाइरनि मां न, सही, सतूं भाउ मां अधु सही। बुको हिकिड़ो वॾो आहे अधो सही है अगरि जंहिं ॻाल्हि ते मां ज़िद कई मारो वॾो भई सभु नंढा उन ॻाल्हि ते ईंदा बिल्कुलु छो कोन ईअं न चवंदा त असां बाबा खां पुछूं हलो, पुट त उन जा आहिनि ठीकु आहे न मञे मां ज़िद कयां पोइ तूं छा कंदे ज़िद ज़िद आहे ॿुधो ज़िद आहे त मां मरी न, कोन न, पवंदुसि। गुनाह ते ॿुधो ज़िद कीअं न हक ते जिद जो गुनाह न। हिकिड़ो मिनट ठीकु आहे ठीकु आहे ठीकु आहे ॿुध 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 ज़िद कीअं न? ठीकु हिकिड़ो तुंहिंजी मिंट ॻाल्हि वधीक आहे। ॿुध तूं ज़िद कई न उहो न मञियो न तूं पंहिंजी ज़िद ते क़ाइमु रहंदे आउं त रजी तूं ज़िद ते क़ाइमु रहंदे तूं काम रहो तूं काम जे मां रजी वियुसि पोइ अॻियां काम न न रहन, कनि पोइ छा न रहन। कंदे तूं सवाल पे कोने गुनाह थी न न